नाज़रीन, टंडे मोहम्मद खान जे निजी स्कूल में 2 ॾींहंनि वारो साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जिते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि वॾी महिनत सां साइंसी मॉडल्स, स्टार्स ऐं मुख़्तलिफ़ तहक़ीक़ाती मंसूबा पेश किया। उन हवाले सां पेश आहे टंडे मोहम्मद खान मां नियाज़ ख़ासकैली जी रिपोर्ट। टंडो मोहम्मद खान जे हिक निजी स्कूल पारां 2 ॾींहं लाइ साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जिते इल्म, जिदत ऐं तख़लीक़ जो मुनफ़रिद संगम नज़र आयो। साइंसी मेले में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पंहिंजी महिनत सां तयारु कयल साइंसी मॉडल्स, स्टॉल्स, फ्लूट्स ऐं तहक़ीक़ाती मंसूबा नुमाइश लाइ पेश कया, जिन खे ॾिसण लाइ शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। हाज़िर ॿियनि मॉडल्स में माहौलियाती आलूदगी, जदीद टेक्नोलॉजी ऐं साइंसी इजादनि ते तयारु कयल नुमाइश माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ रहिया, जॾहिं त वालिदैन ऐं शहरियुनि शागिर्दनि जी तख़लीक़ी सलाहियतनि खे साराहींदे खेनि हिमथायो। संदन चवणु हो त अहिड़ा तइलीमी प्रोग्राम नौजवान नस्ल खे मुशाहिदे, तजुर्बे ऐं तख़लीक़ियत ॾांहुं माइल कनि था, जंहिंसां न सिर्फ़ संदन एतमाद वधे थो, पर उहे सम्झनि था त इल्म के समाज जी बहितरी लाइ कीअं इस्तेमाल करे सघिजे। स्टेम शो और फॉल फेस्टिवल प्रोग्राम करवाने का मकसद हमारा ये है कि हमारी न्यू जनरेशन, हमारे असातिज़ा और हमारे जो बच्चे हैं, उनके अंदर जो क्रिएटिविटी है दुनिया को दिखाने के लिए उन्होंने अपने प्रोजेक्ट्स बनाए, जिसमें साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग और मैथमेटिक्स की हमने एक थीम रखी, जिसको हम स्टेम शो कहते हैं। इस थीम में हमने ये किया कि हमने बच्चों को आइडियाज़ दिए, क्रिएटिविटी उन्होंने खुद की, डिफरेंट प्रोजेक्ट्स बनाए, सोशल साइंसेस के प्रोजेक्ट बनाए। बच्चे हमारे जो दिखाएंगे दुनिया को कि हम इस जदीद दौर के लिए तैयार हैं। यही हमारा मेन मकसद कि हमारे जो पेरेंट्स हैं बच्चों के, वो आके देखें कि उनके बच्चे कितने क्रिएटिव हैं। समटाइम्स ऐसा होता है कि पेरेंट्स जो है वो मुतमईन नहीं होते, वो कहते नहीं हमारे बच्चों के ग्रेड अच्छे नहीं आए। हमारा मकसद है कि हम ये वालिदैन को ये चीज़ें सिखाएं कि ग्रेड आना ही ज़रूरी नहीं होता, ये चीज़ ज़रूरी है कि आपके बच्चे में कितना कॉन्फिडेंस है, वो लोगों को अपने तख्लीकी कामों को दिखाएं कि किस तरीके से दुनिया में हमें आगे जाना है। हमारी जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस की लैब है, कंप्यूटर मोर देन 20 पीसीस के हमने जो लैब स्टार्ट की है, उससे बच्चे फ़ायदा हासिल करें और इस जदीद दौर में अपना एक बेहतरीन मकाम बना सकें। उन खां अलावा अहिड़ा प्रोग्राम असांजा तक़रीबन हर साल थींदा आहिनि। हीअ ॾिसो हिकिड़ी एंटरटेनमेंट आहे शागिर्दनि जी, ॿारनि जी, जेके उन्हनि में ॻाल्हाइनि था। हेॾा स्टॉल था हलनि, तव्हां सभु स्टॉल ॾिसी आया हूंदा त केॾा स्टॉल जिन में ॿार जेके छोकिरनि जे 6 क्लास खां वठी जेके पहिरीं क्लास ताईं केतिरा उन्हनि जेके प्रोजेक्ट ठाहिया आहिनि। तव्हां ख़ासि करे ॾिसो इन द विंड एनर्जी ॾिठी हूंदी तव्हां, GIT ते जाम उहा ॾिठो हूंदो पिया। उन में जेके सोलर सिस्टम आहे, कई जेके बि प्रोजेक्ट तव्हां ॾिसिया हूंदा त तमामु हिकिड़ा सुठे नमूने ॿारनि जेकी महिनत कई आहे, उस्तादनि महिनत कई आहे, असांजे प्रिंसिपल साहब ऐं डायरेक्टर ऑफ बोर्ड जेके दोस्त असीं सभु उन में गॾियल हीअ असांजो स्कूल आहे। उन में बाक़ाइदे असांजो इहो ई आहे त ॿार जेको सो सुठे नमूने सुठी तइलीम हासिलु कनि। बेसिकली हिन जो कमु इहो आहे त जेके पंहिंजे घरनि में, इंडस्ट्रीज़ में, स्कूल्स में जेके बिजलियूं अचनि थियूं उहो इन ज़रिए अचनि थियूं, मतिलबु कुझु वापदार जे ज़रिए बि अचनि थियूं, न्यूक्लियर पावर। ऐं इन जो जेको वधीक कमु थींदो आहे उहो थींदो आहे डैम्स में। जेको सो सोलर जी जेको सो अॼु असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहा सोलर एनर्जी खे जेका पावर मिलेगी उहा सन तां ई मिले, जंहिंसां असांजो लाइट बढ़े थी ऐं जिते बि उजालो हुजे उते रोशनी पाण करे था सघूं। सोलर एनर्जी जी ज़रूरत। My name is Niyal. I study in class 4. We have a solar plate. We connect it with a wire and bulb. असांजो मक़सदु असां हिन लाइ ठाहियो त असीं तव्हांखे इहो मैसेज ॾियारे सघूं था असां दुनिया में हे डिस्क्राइब करे सघूं था हे कहिड़ी शयूं कीअं हूंदियूं आहिनि, हे रिन्यूएबल एनर्जी सोर्स में विंड पार्क, एटम स्ट्रक्चर असां रियल लाइफ में कीअं यूज़ करे था सघूं, इन जा बेनिफिट्स, डिसएडवांटेजिस छा छा आहिनि। बिल्कुलु सिख्या सही थी मिले, एजुकेशन सही आहे हिते। इन सां गॾु ॿिया ॿारनि जेको हिन साल ई को करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि, जे ग्लोबल आहे, ॿिया प्रोग्राम IKT आहिनि जेके माना इंटरनेशनल या नेशनल थियनि था। कुझु ॿार जेके बाकू अज़रबैजान विया हुआ त माना ख़ाली हिते नथो थिए पर इंटरनेशनल नेशनल थियनि था। जो एजुकेशन जी दुनिया मूव ऑन थी करे फास्टर बि थिए तो पाण के पंहिंजा कोर्स ऐं स्टडीज़ या पैटर्न तरीक़ेकार चेंज करणु खपे। टेक्नोलॉजी का दौर है तो उस हवाले से अच्छी ये मेहनत है और काफ़ी काविश है कि उस तरीके से उन्होंने बहुत अच्छा प्रोग्राम अरेंज किया। तमामु बहितरीन प्रोग्राम आहे ऐं अहिड़ा इवेंट थींदा रहनि। असां चाहियूं था त इन सां ॿारनि में अवेयरनेस ईंदी ऐं जेकॾहिं हिन स्कूल में स्टार्टिंग थी आहे त आउं सम्झां थो त ॿिया जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि में बि अहिड़ा इवेंट जेके साइंसी मेला आहिनि उहे थींदा रहनि। इन सां ॿारनि में शऊर पैदा थींदो, उहो अॻियां हली उन्हनि खे उन्हनि जी बहितरी लाइ, फ्यूचर जे लाइ
उन्हनि में तमामु आसानी थींदी। कैमरामैन आसिफ एवान सां गॾु न्याज़ कासकेली, मेहरान टीवी, टंडो मोहम्मद खान।